इंसानी ख़िदमत लाइ ॻोठ इस्माइल मेहराणी तरफ़ कयल मुबारकबंद। रिपोर्ट मंज़ूर कालरो। समाज में इंसानी माज़ूरी खे कमतर निगाहुनि सां ॾिसण जा बदतर अंसर रहिया आहिनि। उन करे इंसाननि ख़ासि तौर ते मासूम ॿारनि खे माज़ूर थियण खां बचाइण लाइ पंहिंजे लेखे या ख़ुदि सरकार नामदार खे इंसानी हमदर्दी वास्ते कोशिशूं करणु ज़रूरी सम्झियो वञे थो। अहिड़ियुनि बदतर निगाहुनि खां बचाईंदे बहितर लफ़्ज़नि सां यादि करणु माज़ूर इंसाननि खे स्पेशल पर्सन जे नाले सां यादि करणु मुनासिब सम्झियो वञे थो। ताज़ो हिकु मुलाक़ात स्पेशल ॿारड़े सां थी आहे, जंहिंजो नालो मुबीन अली वल्द अब्दुल सत्तार मशाइख, शागिर्द क्लास 2 दर्जो, ॻोठ इस्माइल मेहराणी, यूनियन काउंसिल दाद खान जरवाड़, तालको चंपड़, ज़िलो टंडवाल लहियार। ओचितो बीमार थियण सबबि बहितर इलाज न थियण सबबि संदसि टंगुनि कमु करणु छॾे ॾियण करे गोॾनि भर रहण लॻो आहे, जंहिं करे खेसि घुमण फिरण में सख़्तु तकलीफ़ थिए थी। इन मुनासिबत सां हिन मासूम लाइ व्हीलचेयर लाइ संदसि ॻोठ जे मास्तराणी ऐं मक़ामी सोशल एक्टिविस्ट तरफ़ां मदद वास्ते इतला कयो वियो, जंहिं ते पाकिस्तान सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद सिंध पंहिंजे सदर दरिया ख़ान बलोच जी ख़ासि हिदायत ते चंद इंसान दोस्त हमदर्दनि, जिन में औरतुनि बि शामिल हुयूं, जिन जे सहकार सां व्हील चेयर ख़रीद करे कुझु तोहफ़ा खणी हली वञी इंजीनियर ख़ालिद मेमन जी गाॾी वारे ताउन सां ॿारड़े जे ॻोठ पहुची साणुसि मुलाक़ात कंदे हथो हथु ॾियण जी अदना ख़िदमत करण जो शर्फ़ हासिलु कयो आहे। हिन ॾिस में ॿियनि वसवारनि या ख़िदमती इदारनि जो ध्यानु छिकाईंदे अपील थी कजे त शागिर्द मासूम मुबीन अली मशाइख जी बीमारी जे इलाज वास्ते मदद कई वञे त जीअं ही मासूम बालक इज़त वारी माज़ूरी जी तकलीफ़ुनि खां महफ़ूज़ रहंदे तंदुरुस्तीअ सां पंहिंजी तालीम आसानी सां पढ़ाए माइटनि जो सहारो बणिजी सघे। हिन पंध में असां सां अदी नीलोफर भुट्टो, इंजीनियर ख़ालिद मेमन, नज़ीर अहमद शेख ऐं राकिब मंज़ूर हुसैन कालरो साथ में रहिया। अहिड़ी रीति जिन जिन सॼण साथियुनि ऐं अदीबनि हर हिकु जनाब अब्दुल हकीम दायो, आपा रेहाना आगा, आपा रशीद कुरैशी, अदी गज़मानू दर्स, जनाब निसार अहमद बिरोही, अर्जुन कुमार ऐं मंज़ूर हुसैन ख़िदमत में हिसो वरितो। तिनजे रब साईं तौफ़ीक़ात में बहितर इज़ाफ़ो फ़रमाए, आमीन। वफ़द जे लंच जो बंदोबस्त मिस्टर नज़ीर अहमद शेख पंहिंजे कुर्ब सां टॾो ॼाम में कयो। असां संदसि ऐं मोहतरम ख़ालिद मेमन, जिन जे ख़ुसूसी हमदर्दीन जा शुक्रगुज़ार आहियूं।